तुझा प्यारा महबूब मदीने वारा सच्चा मौजज़ा तुझा प्यारा महबूब मदीने वारा तुझे कदमन में हन झुकदा जिन इंस मलाइक सारा तुझे कदमन में हन झुकदा जिनो इंस मलाइक सारा रब उसन सहे पियो जिस्म मथा मां सदको वञा तुझे इस्म मथा रब उसन सहे पियो जिस्म मथा मां सदको वञा तुझे इस्म मथा मां सदको वञा तुझे इस्म मथा कंदा छांव ककर हुया कारा कंदा छांव ककर हुया कारा महबूब मदीने वारा कंदा छांव ककर हुया कारा महबूब मदीने वारा तुझे कदमन में हन झुकदा जिनो इंस मलाइक सारा मुझे सुने करीम रब पंजे पाक कुरान करीम जे अंदर फरमायो सुबहानल्लज़ी असरा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर। हाणे बिनी ॻाल्हियुनि मां हिकिड़ी ॻाल्हि जो इंतखाब करे वठो मूंखे जवाब ॾियो चओ त लफ़्ज़ खे खोलियां चओ त मेराज जो किस्सो बयान कयां रुॻी सुभान अल्लाह न मूंखे जवाब जी ज़रूरत आहे चओ त लफ़्ज़ जो खे खोलियां सुभान चाहे असरा चाहे अब्दी चाहे लैलन चाहे मस्जिद हराम चाहे साइंसी जुबान में खोलिया कुरान जी जुबान में खोलिया चो दरुगी मदरसे जो पढ़ियल न आहियां अल्हम्दुलिल्लाह रब घणो कुछ नसीब कयो आहे साइंसी जुबान में भी ॻाल्हाइण लाइ तैयार हाँ इन कुरान जे आयत के साइंस जे जुबान में इस्तेमाल करण लाइ भी तैयार हाँ जे चओ त महबूब जो मेराज बयान कयां हुकुम कर आज साहब सुभान अल्लाह महबूब जो मेराज बयान कयां भला मुझा दोस्त अजीज मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा दीवाना बस हिकड़े जुमले के रुगी खोलिया त मुझे मुस्तफा करीम जो जेको मेराज आ वो ख्वाब या हकीकत यो हिकड़ो जुमलो खोले बयान कयां त ख्वाबा या हकीकत चो त कुछ मुझा मुसलमान भाइर बेचारा यो ख्याल कंदा हन त मुझे मुस्तफा जो मेरा जो ख्वाब जे जरिए अजीज़ान मन कुरान जो आयतूं पढ़ी तो के बुधाया अंदाज़ो लगाए जा मेराज के ख्वाब चवण वारे दोस्त जो ख्याल चाहे उन जो ख्याल इहो आ मुझो मुस्तफा आसमान का मथे कीअं वयो आसमान का हेठि कीअं आयो अज त मां तोखे हिकिड़ी आयत न ॿ आयतूं न टे कुरान जो आयतूं पढ़ी ॿुधाए शरा शरीयत जा शाहिद भी टे आयतूं कुरान जो पढ़ी ॿुधाए त मुझो मुस्तफा है रब ॿियनि नबियनि खे कीअं अर्शन खां मथे घुरायो भी आहे त मोटायो भी आहे कुरान जी आयत ॿुध काइनात जे अंदर
पहरे इंसान इल्मी गाल थोड़ो तवज्जो कजो कायनात जे अंदर पहरो बशरी सूरत में जेको इंसान रब जे ज़ात पैदा फरमायो उन जो नालो चाहे चो दादो आदम चो दादो आदम उन दादे आदम के बिना पी मां जे पैदा करण वारो केरा चो मुझो सोणो करीम रब्बा उन दादे आदम जे वरी पासीरीअ मां ॾाढी हवा के पैदा करण वारो केरा चो मुझो सोणो करीम रब्बा हाणे ॾाढे आदम के ऐं ॾाढी हवा के रब पैदा त कयो पर इहा ख़बर ॿुधायो जेॾी महिल उहे पैदा थिया त हुया काथे ये थोड़ो मजे मजे सां ॻाल्हियूं कयां थोड़ो ॿुधो ॾाढो आदम ॾाढी हवा जेॾी महिल पैदा थिया त फर्श ते हुया या अर्श ते हुया या अर्श खां भी मथे हुया तवज्जो ये अहिड़ियूं ॻाल्हियूं थो ॿुधायांव जो सुभाणे इंशाअल्लाह ताला चङो भलो बि न तव्हां सां ॻाल्हाईंदो चवंदेसि हज़रत साहब तुंहिंजी इज़त लख दफ़ा ख़ुदा तोखे इज़त बख़्शे ॾे हाणे असां सां घणो न ॻाल्हाए राति क़ुरान खुली खुली ॿुधो प्यार याद रखी छॾ मुसलमान इंसान जी ज़ुबान ही प्यारी ज़ुबान में किथे बि हॾे जो ज़रो कोन्हे पर तिखी एॾी आहे जो तलवार जी जाइ बि आहे हॾे वारो धक लॻंदो आहे निशानो ख़त्म थी वेंदो आहे पर बिना हॾे वारी ज़ुबान जो जेको तीर लॻंदो आहे ज़िंदगी भर कोन विसरंदो आहे इन करे हिन ज़ुबान खे ख़्याल सां इस्तेमाल कंदो कर इंशाअल्लाह ताला ए सजण साईं जो ग़ुलाम तोखे शूअर थी थो ॾे जहिड़ी बि तुंहिंजी मसलक आहे वेठो हुज सुकून सां रब जो क़ुरान ॿुध दिलि त चवे थी त जे तो वटि थोरो बि जेकॾहिं सम्झ जो ज़रो हूंदो त नारो हणी पोइ थने इंशाअल्लाह ताला अज़ीज़ान मन ॾाढो आदम ॾाढी हवा पैदा करण वारो मुझो करीम रब लेकिन फर्श ते न कई पैदा पहिरे अर्श ते भी न ॿिए अर्श ते भी न टे ते भी न चौथे ते भी न पंजे ते भी न छहे ते भी न सते ते भी न सतनी अर्शन खां मथे चाहे चो जन्नतुल मअवा जन्नत काथे अचो अर्शन खां ॻाल्हायो काथे अर्शन खां मथे अचो रब जे क़ुरान खां पुछो अल्लाह फरमाए थो वया आदम उस्कुन अंत व ज़ौजुकल जन्नत आदम अलैहिस्सलाम के ऐं उन जी घरवारीअ खे अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जन्नत में सुकून फज़ीर कयो जन्नत में रहायो जन्नत काथे जो सतन आसमाननि खां मथे आहे हाणे सतन आसमाननि खां मथे ज़मीन ॿुधाए त हज़रत आदम मां तफ़सील में नथो वञा त दाणो कीअं थियो छा थियो कुझु नथो चवां हिकिड़ो जुमिलो चवां थो ॾाढो आदम काथे हो छो जन्नत में ॾाढो आदम काथे हो छो जन्नत में ॾाढो आदम जन्नत में हो पर उन खे दाणे ते वरगलाइण वारो काथे हो छो उहो बि जन्नत में हाणे जेकॾहिं मुंहिंजे करीम रब खे जन्नत में रुगी उन्हनि खे रखणो हुयो त पोइ दाणो पैदा करणो कोन हुयो अल्लाह चवे पियो हेॾी जन्नत मां रुगी आदम तुंहिंजे लाइ पैदा न कई आहे त मां यार जे ग़ुलामनि लाइ पैदा कई आहे दाणो तयार थो कयां रोकण वारो रोकींदी उन जे रुकण ते न लॻिजां तूं दाणो खाई छॾिजां उहो चवंदी त खा उन जो थोरो चवण वठिजां मां तोखे हेठि लाहींदुसि छाला लाहींदुसि पंहिंजे हिकमतुनि सां तूं हेठि न लहंदे त हीअ मख़लूक किथां थींदी मां अल्लाह जूं हिकमतूं आहिनि जन्नत मूंखे भरणी आहे खाली कान्हे का छॾणी तूं जाइ ठाहींदो हुई ॿुधाए पंहिंजे बचनि लाइ जिन लाइ जवाबु ॾे जाइ ठही वई रहो बाबा छो अपा न रहंदो त जिन रहंदा जे तुंहिंजी जाइ खाली सही न आहे त रब जी जन्नत वरी खाली कीअं ठहंदी तुंहिंजी जा तुंहिंजे बचनि सां सुहिणी लॻंदी आहे त जो पोइ रब जी जन्नत बि रब जे महबूब जे ग़ुलामनि सां सुहिणी लॻंदी आहे
मुझे बेनियाज़ रब आदम अलैहिस्सलाम के ॾाढी हवा के काथे रहायो चो जन्नत में हाणे जन्नत काथे आहे सतनि आसमान खां मथे पोइ जेकॾहिं बशरी इंसान जे लाइ मुंहिंजे मुस्तफ़ा जी त ॻाल्हि ई नथो कयां तुंहिंजे अक़ल मुताबिक़ जेकॾहिं बशरी सूरत जे लाइ अर्शन खां हेठि अचणु ॾुखियो आहे पहिरियों जवाब ॾे ॾाढी हवा ऐं ॾाढो आदम ज़मीन ते कीअं लही आया हिकिड़ो ई जवाब ॾींदे त जेके रब लाहण चाहींदो आहे ॾाढे आदम लाइ ॾुखियो हुयो ॾाढी हवा लाइ ॾुखियो हुयो पर मुंहिंजे रब लाइ ॾुखियो न आहे त पोइ हितूं बि चवण वटि जेकॾहिं लाहण वारे लाइ लाहण ॾुखियो कोन्हे त चाढ़ण वारे लाइ चाढ़ण बि ॾुखियो ॻाल्हि समझ में अचे वई ॾाढे आदम अलैहिस्सलाम ॾाढी हवा के जन्नतुल मावा खां ज़मीन ताईं आराम सां पहुचाइण वारो मुंहिंजो रब आहे त चओ मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा के फर्श खां अर्श तां मथे पहुचाइण वारो बि मुंहिंजो रब आहे न ॾाढे आदम दावा कई त मां पाण ई लथो आहियां न मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा दावा कई त मां पाण वियो आहियां मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा बि ॿुधाए सुब्हानल्लज़ी असरा पाक है उहा ज़ात जे पंहिंजे महबूब खे सैर करायो आहे अज़ीज़ाने मन इहो हिकिड़ो क़ुरान जो दलील अच भला क़ुरान करीम जो ॿियो दलील ॾिए हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे लाइ हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे लाइ जॾहिं सलीबिन चयो असां उनखे क़त्ल करे छॾियो आहे खोल रब जो क़ुरान सूरह निसा खे खोल आयत नंबर 57 खे खोल वमा क़तलूहु यक़ीना बल रफ़अहु अल्लाहु इलैहि मुझे अल्लाह फरमायो मुझे ईसा के क़त्ल कंहिं बि कोन कयो आहे उनजे रब उनखे रफ़ात अता करे यानी फर्श खां अर्शन ते घुराए छॾियो आहे जेकॾहिं ज़मीन खां अर्शन ते मुंहिंजो अल्लाह हज़रत ईसा खे घुराए बि सघे थो रहाए बि सघे थो चओ उहो पंहिंजे महबूब मुस्तफ़ा खे मस्जिद हराम खां लामकान ताईं सैर बि कराए कुरान करीम जी आयत वल्कुर फिल किताब इदरीस इन्नहु कान सिद्दीक़न नबिय्या वरफ़अनाहु मकानन अलिया अल्लाह जो कुरान ॿुधाए रहियो आहे रफ़अत अदा करण वारो अल्लाह जेको इदरीस अलैहिस्सलाम खे आसमाननि जा सैर कराए त मुश्किल न आहे ईसा अलैहिस्सलाम खे रुगी सैर न पर रहाए त मुश्किल न आहे रफ़अत यानी बुलंदी सुणे ईसा जी बुलंदी चौथे आसमान ते इदरीस अलैहिस्सलाम जी बुलंदी छहें आसमान ते मूं सुणे आदम जी बुलंदी जन्नतुल मावा ताईं पर मुंहिंजे मुस्तफ़ा जो सैर चोला मकान ताईं हूंदो तमाम अंबिया जी बुलंदी कंहिंजी किथे मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जो सैर पीर भला मकान ते करे छॾियो आहे केरु भेटू कंदो चवण दे मूंखे चढ़ी आयो आहे कहिड़ियूं भेटू यार कंदे मूं सां ओ मुंहिंजो दिल पर का बि शइ आहे इहा हक़ीक़त आहे न चओ कहिड़ियूं भेटू अदा कंदे मूं सां ओ मुंहिंजो सुहिणल का बि शइ आहे सभई सिंगार जी बि हो पर मुंहिंजे पुनल जो सिंगार का बि शइ आहे बणिया जे कुर्ब में कहती गुज़ारियो उमेरे गुलामीअ में कयूं दिल जान जो सौदो कयूं दिल जान
जो सो दो पर अञा वापार का बी शया वक्त कोने तोखे ॿुधाया दिल जान जो सौदो त मके मदीने में भी थींदो आहे पर वापार सरे आम करबला जे मैदान में थींदो आहे। अज़ीज़ा ने मन कुरान करीम जूं 3 आयतूं पढ़ी ॿुधायूं में उम्मीद आहे तुंहिंजो गुमान ख़त्म थी वियो हूंदो। अल्लाह जेके चाहे घुराईंदो आहे लाहींदो आहे पुछण वारो। अच नंबर 2 ते सजी जिंदगी तव्हां असांजी महबूब जो मीलाद ॿुधंदे गुज़री आहे। कोई भी साबित करे अॼु ॾींहं ताईं अल्लाह जे ज़ात बाबरकात जिब्राइल खे मेराज जे रात खां अॻु में ख़बर ॾिनी हुजे ऐं कंहिं मौलवीअ बयान कयो हुजे त जिब्राइल अॻे ई ऐलान कयो हो त 27 रजब जी रात महबूब जो मेराज आहे, हीअं बि कजो हीअं बि कजो। अॼु ॾींहं ताईं ॿुधो थो जवाब ॾियो। ॻाल्हायो कंहिं बि न ॿुधो आहे, मूं बि न ॿुधो आहे। यानी साबित थियो जेको हूंदो आहे उहो ॿुधबो आहे। मुंहिंजे बेनियाज़ रब पंहिंजे कुदरत जो राज़ पंहिंजे कुदरत में रखियो। अहम ॻाल्हि पियो करणु चाहियां, गौर कजां। उन मेराज जे राति रब जिब्रील खे फरमायो, ऐ जिब्राइल जी रब जलील मीकाइल खे हुकुम कर तूफाननि खे बंदि करे, मींहनि खे बंदि करे, हवाउनि खे हलाइण बंदि करे। हाज़िर मुंहिंजा मौला इज़राइल खे हुकुम कर रूह कब्ज़ करण बंदि करे। हाणे तफ़सील कंदुसि त वरी टाइम वेंदो हलियो। सभिनी मलाइकनि खे रोक पंहिंजो पंहिंजो कमु छॾीनि, सभिनी खे चओ मुंहिंजी हमदो सना छॾीनि, मुंहिंजे यार ते दुरूद पढ़ी इस्तक़बाल कनि। मौला कयामत थी अचे, रब जो जिब्रील कयामत न यार खे यार घुराए थो। अज़ीज़ा ने मन हाणे अहम मोड़ ते पहुतो आहे। आशिकनि जे लाइ ईद जो ॾींहुं वधीक कुझु नथो चवां। जॾहिं मुंहिंजे बेनियाज़ रब जिब्रील खे हुकुम कयो, ओ जिब्राइल जी रब जलील जन्नत में वञ, बुराक काहे ॻाल्हायो बुराक काहे वञ। जिब्रील जन्नत में आयो, बुराक हिकिड़ो बीठो हो या 1000 जवाब ॻाल्हाईंदा अचो। बुराक हिकिड़ो हुयो या हज़ारे हुया जवाब ॾे। बुराक त 1000 हुया। जॾहिं सफ़र में वञिबो आहे कार भली कंदो हई या खुथल कंदो हई? जवाब ॾे। कराची वञण जो इरादो आहे, इस्लामाबाद वञण जो इरादो आहे, चवंदे कार नई हुजे, टुटी हुजे, टायर बि नवां हुजनि, ज़ीरो हुजे, छो त पर्सनैलिटी आहे। ज़ीरो हूंदी त हीरो हूंदी। हर को नई शइ ताक़त वारी ॻोल्हींदो आहे। लेकिन मूंखे जवाब ॾे। जिब्राइल जॾहिं जन्नत में बुराक काहण जे लाइ आयो, ॾिठई हिक खां हिकु बीठा आहिनि, कंहिंखे कोन छेड़े। नज़र कंहिं ते पई आहे, चओ जेको डुगरो आहे, जेको डुगरो कहते नजर पई, गाला गाला कहते नजर पई। अचो इन जुमले खे छेड़िया, अचो त हज़रत जिब्राइल जे दरबार में हलो। ऐं जिब्राइल सुहिणा अकुल कम नथो करे, सवारी त सुहिणी खणबी आहे, तो सुहिणियूं सभई छॾे करे अल्लाह खे बि सुहिणो वणंदो आहे, लेकिन तो सुहिणी सवारियूं छॾे करे डुबरे ते वञी हथ रखियो। जिब्राइल जवाब थो ॾे, हथ कोन रखां, पर हुन जे अखिड़नि में जेके लुड़क लड़ी रहिया हुया उन्हनि मूंखे मजबूर करे विधो। उन जानवर जी अखिड़ियुनि में लुड़क लड़ी रहा हुया। जिब्राइल ॾिसे पियो त कहिड़ो खणा यार जे लाइ। जॾहिं लुड़क ॾिठई जे बीठा त सभु लुड़क हिकिड़े जे अख में भर में थी थो चवेसि ॾे ख़बर जन्नत में त मज़ा ई मज़ा, जन्नत में त मज़ा ई मज़ा आहिनि। जन्नत में रोई छो थो? उन मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उन बुराक जवाब ॾिनो, ओ जिब्रील बेशक जन्नत में मज़ा ई मज़ा आहिनि, पर जेको आशिक़ हूंदो आहे उन जो मज़ो पंहिंजे यार जे दीदार में हूंदो आहे। ऐं जिब्रील सभई बुराक जन्नत में सुकून सां, मगर मां सुकून सां न आहियां। छाजे करे? तवज्जो कजां, छाजे करे? चवे थो जॾहिं खां ॿुधो थम
के खबर ना है जानवर आशिका न तोखे कहिड़ी खबर मौलाना इश्क चइबो छा कया इश्क जी मंज़िल अगे अगे काज़ी आ कहिड़ा मसला दसे दे न छेड़ फ़कीरन खे त इश्क चइबो छा कया जे इश्क पुछणो थई त सुणे भिट जे घोट अब्दुल लतीफ़ बेटाईअ खां पुछ इश्क पुछणो थई त सुणे सचल खां पुछ इश्क पुछणो थई त कामिलन खां पुछ जेके चवनि था नका कुन फयकून हुई नकी लिंग लहम वञो हुन बुत में अञा की आदम असी उतां ही संग इहा साञा सुपरी कर छेड़ो सुणे लतीफ़ सरकार सां जेको जदो कुन फयकून नहीं मां अॻे मौजूद ॻाल्हाइनि खबर पवे इश्क खे अॻिते वञण दे इश्क खे अॻिते वञण दे चवण दे त मुल्ला दे मसले असां दे अफ़ले त जन्नत विच कंगरड़ सी खिलो न ॻाल्हि चाही आहे मुल्ला दे मसले मुल्ला जो मसलो कहिड़ो आहे असां जन्नती बि हाणे दोज़खी हुन जो मसलो कहिड़ो आहे उहो चवंदो असां जन्नती हाणे दोज़खी इहे मुल्लनि जा मसाला वरी असांजा अफ़ाल नारे तकबीर ॿुधूं कोन था समझूं कोन था इन करे आशिक वीचारे हाल ॾिसी जे मुल्ला दे मसले असां दे अफ़ले त जन्नत विच कंगरड़ सी हाजी साहब जे मुल्ला इहो मसलो छॾीनि रुॻी जन्नत तुंहिंजी नाहे जन्नत तुझे मुझे बाबे जी जागीर ना है फिरके कहड़े वारो भी हुजे मंजिल सभनी जी जन्नत आ अहले तशियत भी चाहे तो मां जन्नत में वञा अहले सुन्नत भी चाहे तो मां जन्नत में वञा बरेलवी भी चवे तो जन्नत में वञा देवबंदी भी चवे तो जन्नत में वञा अहले हदीस भी चवे तो जन्नत में वञा शाफई चवे तो जन्नत में वञा हंबली चवे तो जन्नत में वञा हनफी चवे तो जन्नत में वञा मालिकी चवे तो जन्नत में वञा जन्नत में त सब को वञण थो चाहे तवज्जह कर जन्नत में त सबको वञण थो चाहे प्लाट त सबको वठण थो चाहे पर मर्ज़ी त ज़मीन जे मालिक जी आहे जंहिंखे न ॾे मौज़ू लंबो आहे माफ़ कजो वरी चरियो माण्हू आहे वरी छिड़ी वेंदो लंबो वरी काॾे ॿिए पासे हलियो वेंदो मुंहिंजो मेराज रहिजी वेंदो महार्ज़ पे कयो जिब्राहील खे रहम आयो कहते आयो छो जंहिंजे अखिड़नि में लुड़क हुया कहते रहम आयो चओ यानी आशिक का पुछ ऐ दीवाना तुझी ईद कदे थींदी आहे आशिक जवाब ॾींदो आहे जॾहिं यार जी ईद थींदी आहे त आशिकनि जी ईद थींदी आहे जन्नत में मज़ो ना है जन्नत में मज़ो ना है कंहिंखे चओ बुराक खे ज़ारो कतार रोई रहियो आहे जिब्राहील भर में बि थो चवेसि रोई छो थो चवे थो जॾहिं खां ॿुधो था जॾहिं खां ॿुधो अथमि छा ॿुधो अथई चवे थो इस्म मोहम्मद जॾहिं खां महबूब जो इस्म ॿुधो अथमि उन ॾींहं खां चरियो दीवानो लॻो पियो है जन्नत में मज़ो नथो अचे जन्नत जे सुकून में मज़ो नथो अचे कीअं मज़ो ईंदो चवे थो मज़ो तॾहिं ईंदो जॾहिं पुठी मुंहिंजी हुजे सवार मदीने जो ताजदार हुजे जन्नत में रही करे जॾहिं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ बुराक इहो अर्ज़ कयो तवज्जह कजां जिब्राईल खे एतिरो पावर आहे छा पंहिंजी मर्ज़ी हलाइण जो जवाब ॾे मलाइकनि खे पावर न आहे पंहिंजी मर्ज़ी करण जो हो अल्लाह जे हुक्म जा मुंतज़िर मूंखे चवण ॾे रब हुन खे मोकिले उन ग़रीब ॾे मोकिलियो उन रूअदड़ ॾे मोकिलियो दुनिया खे पैगाम मिलियो त मुंहिंजो मुस्तफ़ा उन खे मिलंदो आहे जंहिंजा इश्क में अखिड़ियुनि जा नार वहंदा आहिनि मुंहिंजे महबूब जे मोहब्बत में कॾहिं रोई मुझे आका जे प्यार में कॾहिं रोई त ॾिस हिन अखिड़ियुनि खे आलो करे त ॾिस उहो मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा जो दरबार मुस्तफ़ा में केरु रोंदो हो त मुंहिंजा मुस्तफ़ा फरमाईंदा अखिड़ियुनि खां ॻोढ़ा ख़तम कर हीअ रहमत वारी दरबार आहे हिते रोअणकार न आहे हिते रोंदड़ बि खिलंदो मोटंदो आहे तो रोही यार जे दरबार में पहुंचो मुझो मुस्तफ़ा तुझा अखिड़ियुनि जा घोड़ा इए मुझा दोस्त अजीज खत्म करे छॾींदो जो क़यामत ख़ुशी तुझो पीछो कान छॾींदी बहरहाल मां अर्ज़ पे कयो त जेको मोहब्बत वारो हूंदो आहे उनखे रब अॻे ई इत्तला ॾेई छॾींदो मोहब्बत वारे खे इत्तला
मोहब्बत वारे के इतला रब ॾेई छॾींदो आहे। टाइम घणो गुज़री वेंदो, जिब्राइल बुराक कहियो, छा कहियो, बुराक कहियो, काॾे वियो, चो यार जे दर ते। हाणे बुराक कहे रब जे दरबार में अर्ज़ करे, मौला वञा त थो, बुराक बि गंदा मुंहिंजा मुस्करीम रब हुकुम थे महबूब के उथारणो कीअं। अस्सलाम वालेकुम चवां न जिब्राइल, दड़ो खड़काया न जिब्राइल, मौला छा कयां। मुंहिंजो रब फरमाए थो जिब्राइल याद कर, जॾहिं सवाल कयो हई मौला मां सॼे जिब्राइल खे नूर जो बनायो अथई, मुंहिंजा चपड़ा रुगी काफूर जा बनाया अथई। छो अॼु ॿुध त मां रब तोखे ॿुधायां, काफूर थधड़ो हूंदो आहे, इन रात जे लाइ तुंहिंजा चपड़ा बनाया में मुंहिंजो मुस्तफ़ा आराम में आ। खड़को न कजा, सलाम न कजा, सॾड़ो न कजा, ये काफूर वारा चपड़ा मुझे महबूब जे कदमनि ते रखजा। मुंहिंजो मुस्तफ़ा अखियूं खोले अर्ज़ कजा त यार तुंहिंजे दीदार लाइ तयार आ। अजीजा ने मन हिकड़े मिंट ला गौर कर, मुझो महबूब मुस्तफ़ा आरामिया काथे आरामिया जे अम्मा उम्महानी जे घर में चवी तॾहिं बि अल्हम्दुलिल्लाह। जे मुंहिंजा दोस्त मस्जिद जे बैत मस्जिद पाक जे हरम में चवी तॾहिं बि अल्हम्दुलिल्लाह। मगर मुझो मुस्तफ़ा आरामिया तॾे ते या सदुल ते, जवाब त ॾे न, तॾे ते या सदुल ते, पक पक कान अथई न, तॾे ते न। हिकिड़े मिंट जे लाइ कसम थई पैदा कदड़ रब जो, हिकिड़े मिंट लाइ सोच त जॾहिं तूं पंहिंजो तवजह कर मदीने ॾे सोच निहारे त महबूब जॾहिं न फर्श ते आरामी हूंदो ऐं जिब्राइल जे कदमनि खे चुमियो हूंदो त जिब्राइल जी पोज़ीशन कहिड़ी बनी हूंदी। मिंट ला सोच तुझो कम थी वियो जॾहिं जिब्राइल इन पोज़ीशन में महबूब जे दड़े ते जे पहुचे, ॿुधाए त उन महबूब जो को मट सानी थी सघे थो। जुमलो शेर चवां, बेहद ने बेहद ने बेहद ने क्या अजब हद कर दी, बेहद ने क्या अजब हद कर दी, खुद तो रहा पर्दे में सामने तस्वीर मोहम्मद कर दी। बेहद ने क्या अजब हद कर दी, खुद तो रहा पर्दे में सामने तस्वीर मोहम्मद कर दी। हबीब सुतो पियो आहे जिब्राइल कदमनि में, आयो किथों जो चित मां ओहो जिब्राइल जेको चेतो पर टिड़िया तो जमीन सोड़ी आ, मुंहिंजा पर अञा भी कुशादा हन। उन जिब्राइल के हुकुम थो थे त सॾड़ो सोराख करे वञ, मना तू जेतिरो मोकिरो हई हाणे ओतिरो ई सोढ़ो थी वञ। छो रब तो चयो ख़बर न अथई मुंहिंजे यार जी दरबार आ, मुंहिंजे यार जे दरबार में जेको मोकिरो थींदो हो मार खाई वेंदो आ, जेको कंध झुकाए ईंदो आहे हुनजो बेड़ो पार थी वेंदो आहे। यार जे दरबार में आकड़ कोन हलंदी आहे, यार जे दरबार में गुरूर कोन हलंदो आहे, यार जे दरबार में तकब्बुर कोन हलंदो आहे, यार जे दरबार में त अखिड़ियुनि जा लड़क हलंदा। अज़ीज़ा ने मन बटड़े मिंट बचाहन, मंज़र थोड़ो अॻिते हाजी साहब पटिया। हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात जिब्राइल कदमनि में पहुतो, महबूबनि जे दरबार में अर्ज़ कई। महबूब ख़ैर सां तयार थिया, वुज़ू बि थियो, सभु कुझु थियो, सभु कुझु थियो, सभु कुझु थी वियो। हाणे नथो चवां त हबीबनि जो कीअं सीनो चाक थियो, छा थियो छा थियो, इहे ॻाल्हियूं वरी कंहिं ॿिए जुमिले टाइम मिलियो त कंदासीं। थोड़ो अॻिते हलां, महबूब मुस्तफ़ा छाते सवार थिया, चो सवारीअ ते, छाते सवार, छाते सवार, सवारीअ ते सवारी हली रही आ, हबीब मथों सवार, जिब्राइल काथे आ? जवाब ॾियो, जिब्राइल काथे आ? चो जिब्राइल जे हथ में महारा, जिब्राइल जे हथ में सवारीअ जी महारा, मुंहिंजो मुस्तफ़ा सवारा। जिब्राइल के महारा, मुझो मुस्तफ़ा सवारा, अल्लाह जे तरफ का चो रखियल इंतजारा।
अज़ीज़ान मन मुझो करीम मुस्तफ़ा अलैहिस्सलातु वस्सलाम जे सवारीअ ते सवारा उन सवारीअ जी स्पीड तो ॿुधी आहे केतिरी स्पीड आहे जिथे नज़र पवंदी आहे उते कदम वेंदो आहे जिथे नज़र पवंदी आहे उते कदम वेंदो आहे मुझो महबूब मुस्तफ़ा जॾहिं हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे क़ब्र खां गुज़र थींदो आहे मुझो करीम आका फरमाईंदो आहे मररतु बिक़ब्र मूसा फइज़ा हुवा क़ाइमुन युसल्ली फी क़ब्रिही मां मुस्तफ़ा जॾहिं सुणे कलीम जे क़ब्र खां गुज़र कयो त हू क़ब्र में निमाज़ पढ़ी रहियो हो तवज्जो कजा जुमलो जुमलो खोलींदो थो वञा पोइ जे अधु रहिजी वञे त वरी ॿिए दफ़े सही लेकिन ॿुधाईंदो मई अहिड़ो जो कन खोले ॿुध मुंहिंजे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा दीवाना हुज़ूर सवारीअ ते सवार सवारीअ जी स्पीड ॾे निहार जिथे नज़र पए उते कदम जिथे नज़र पए उते कदम लेकिन मुंहिंजे मुस्तफ़ा जे निगाह ॾे बि निहार सवारीअ ॾे निहार सवारीअ जे रफ़्तार ॾे निहार वरी मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे उन निगाह जे कमाल ॾे निहार सवारी हली रही आहे मुंहिंजो मुस्तफ़ा ज़मीन जे अंदर बि ॾिसी रहियो आहे त केरु छा करे रहियो आहे जंहिं महबूब मुस्तफ़ा खां ज़मीन जे अंदर वारियूं शयूं पुछियूं न आहिनि उन मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा खां हाजी छते ख़ान रिद जे ॻोठ जी जमायत बि ॿुझी न आहे अज़ीज़ान मन वधण दे मूंखे जीअं मुंहिंजा महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम बैतुल मुक़द्दस में पहुता ज़रा तवज्जो कजो जुमलन जे मथां बैतुल मुक़द्दस में पहुता तमाम अंबिया अॻे ई मौजूद हुया या को न हुया हुया भला डरा थी विया हो कि न वरी शेरो शायरी हलंदी मां थो चवां ॿ ॻाल्हियूं करे वठां हिकिड़ो दफ़ो मुंहिंजे महबूब ते दुरूद पढ़ त मां पाणी जा पढ़ी सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अज़ीज़ान मन जरा मूंसां ॻाल्हाईंदा हलो मूं हिकिड़ो दफ़ो बि तव्हांखे ईअं न चयो त तव्हां सुभान अल्लाह छो न चयो मूं हिकिड़ो दफ़ो बि तव्हांखे ईअं न चयो तव्हां नारा छो हणो तव्हां खां घुरी छो वठां जब दिल से निकलती है तो दिल पे ही असर करती है मां तव्हांखे छो चवां तव्हां हीअं न कयो हीअं न कयो पाण ई दिलि मां पाण ई आवाज़ निकिरे मज़ो तॾहिं थींदो आहे मां अर्ज़ पे कयो मुंहिंजा करीम मुस्तफ़ा इमामुल अंबिया अशरफुल अंबिया ख़ातमुन नबीयीन वल मुरसलीन बैतुल मुक़द्दस में पहुता तमाम अंबिया अॻे ई मौजूद हुया या को न हुया जवाब ॾियो हुया हाणे हिकिड़ो सवाल गौर सां ॿुधजो अल्लाह ताला जिब्राइल खे तवज्जो कजो अल्लाह ताला जिब्राइल खे हुकुम कयो महबूब खे वठी आ हाज़िर मुंहिंजा मौला जन्नत में बुराक जिब्राइल बुराक ॾे वियो मौला बुराक रब चयो त वञ महबूब खे वठी आ जिब्राइल महार हथ में मुंहिंजो मुस्तफ़ा सवार जिब्राइल जे हथ में महार मूंखे जवाब ॾियो 1,24,000 नबी पंहिंजे पंहिंजे मज़ारनि में हुया ॿुधायो त उन्हनि खे कंहिं ॿुधायो त महबूब आयो देख कंदो हई त जिब्राइल तोखे कहिड़ी ख़बर अचे त जिब्र औहा इला अब्दिही मा औहा रब जॾहिं पंहिंजे आशिकनि सां दीवाननि सां कलाम कंदो आहे त जिब्राइल खे बि ख़बर कान हूंदी आहे तोखे याद रहे जेॾी महिल जिब्राइल दुआ घुराई महबूबन खां महबूबन खे अर्ज़ कई त क़यामत जे ॾींहुं मुंहिंजा पर हुजनि महबूब जहन्नम जन्नत जे विच ते पुलसिरात मुंहिंजा पर हुजनि तुंहिंजी उम्मत मुंहिंजे परनि जे मथां चढ़ी जन्नत में वञे इमाम अहमद रज़ा ख़ान फाज़िल बरेलवी रहमतुल्लाह तआला अलैहि पंहिंजे इश्क जो इज़हार करे चयो है जिब्राइल तुंहिंजे परनि जी ग़ुलामनि खे ज़रूरत नाहे असां यार जो दीदार कंदा वेंदासीं जन्नत में तयार थी इमाम अहमद रज़ा ख़ान फाज़िल बरेलवी रहमतुल्लाह तआला अलैहि चयो तुंहिंजे परनि ते चढ़ी उहे वञनि जेके मोहताज हुजनि असांखे तुंहिंजे परनि जी मोहताजी नाहे असांजे साम्हूं महबूब मुस्तफ़ा जो चहिरो हूंदो असां यार जो चहिरो ॾिसंदा वेंदासीं छाजी तुंहिंजी पुलसिरात जन्नत में पाण ई पहुचंदा वेंदासीं
आशिकन खे कंहिंजे हेल्प जी ज़रूरत कान हूंदी आहे जॾहिं यार जो कनेक्शन मिली वेंदो आहे। अज़ीज़ाने मन वरी जुमिलो दोहरायां, जिब्रील महबूब जे दरबार में तमाम अंबिया के टाइम पक्को कंहिं ॿुधायो, मिंट वेहेॾे होॾे न, सेकंड वेहेॾे होॾे न, जाइ कंहिं ॿुधाई, जगह कंहिं ॿुधाई, अचण जो कंहिं चयो, टाइम जी पाबंदी कंहिं ॿुधाई। जॾहिं त जिब्रील हुज़ूर सां गॾु चवणो पवंदी, मञणो पवंदी त जिब्रील भले हुज़ूर सां गॾु मुंहिंजे करीम रब पंहिंजे हर नबीअ खे पंहिंजे इश्क वारो इल्म ग़ैब नसीब कयो आ। जॾहिं हर नबी खे पंहिंजे पंहिंजे मक़ाम आहर अल्लाह इल्म ग़ैब अता कयो आहे। ॿुधा त मुंहिंजे इमामुल अंबिया जे इल्म ग़ैब जो कमाल छा हूंदो। तमाम अंबिया मौजूद आहिनि, लेकिन अञा वरी हिकिड़ी ॻाल्हि रहिजी थी वञे। हुज़ूर बुराक ते, बुराक जी रफ़्तार अख पवे पे, कदम लॻे पियो। सोणो मूसा कलीमुल्लाह कब्र में निमाज़ पढ़ी रहियो आहे, वरी हुज़ूर खां अॻु में पहुची बि रहियो आहे। ये एड़ो सन्हड़ा सन्हड़ा नुक्ता आहिनि जेके तो घटि ॿुधा हूंदा। जिब्रील हुज़ूर सां गॾु, हुज़ूर बुराक ते सवार, सोणो मूसा कलीमुल्लाह कब्र में निमाज़ बि पढ़ी रहियो आहे, वरी हुज़ूर खां अॻु में पहुची रहियो आहे। मतां को सुभाणे भुलाए विझई त हुज़ूर खां बि स्पीड मूसा कलीमुल्लाह जी घणी। अगर इए चवई त तूं छा चवंदे, तूं त क्यारी खनी बीही रहंदे चवंदे हा यार ॻाल्हि त जाई आहे। हुज़ूर ख़ुदि फरमायो त मूं कब्र में ॾिठो त मूसा निमाज़ पियो पढ़े, हुज़ूर बैतुल मुक़द्दस पहुता, सुणो मूसा कलीमुल्लाह अॻे ई उते मौजूद हुयो। माना स्पीड हज़रत मूसा जी खणी आहे। न न गौर सां ॿुध, हरकतुन बिज़ात हरकतुन बिल अर्ज़, यानी हिकिड़ी चुरपुर बिल वास्ता, ॿी चुरपुर बिला वास्ता, यानी हिकिड़ी चुरपुर माण्हू पंहिंजे जिस्म सां कंदो आहे, ॿी सवारीअ ते कंदो आहे। मुंहिंजे मुस्तफ़ा जी चुरपुर शुरू कान थी आहे, या चुरपुर सवारीअ जी। हज़रत मूसा कलीमुल्लाह जी रफ़्तार जन्नत जे बुराक खां भी तेज़ आहे। ॿुधा त मुंहिंजे मुस्तफ़ा जी रफ़्तार जो अंदाज़ छा हूंदो। इश्क वारा मोहब्बत वारा फ़कीर जरा गौर त कनि प्यार जे ॻाल्हियुनि ते। महबूब पहुता आदम अलैहिस्सलाम, इब्राहीम चो इब्राहीम अलैहिस्सलाम, मूसा अलैहिस्सलाम, इस्माइल अलैहिस्सलाम, ईसा अलैहिस्सलाम। तोखे सलाम तॾहिं कंदुसि जॾहिं मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जो नालो वठी पोइ अलैहिस्सलाम त चई ॾेखार, चई ॾेखार न ख़बर पए। आहिनि त हू बि अल्लाह जा नबी, मुंहिंजो तुंहिंजो आका बि अल्लाह जो नबी, पर जो तमाम अंबिया जो रुतबो मक़ाम ॿियो आहे, मुंहिंजे मुस्तफ़ा जो रुतबो मक़ाम ॿियो आहे। तमाम नबी तमाम अंबिया अलैहिस्सलाम, पर जॾहिं मुंहिंजे मुस्तफ़ा जो वारो आयो अलैहिस्सलाम न चो त तमाम मुक़्तदी, जॾहिं मुक़्तदी ऐं इमाम बराबर न आहिनि त पोइ उम्मती ऐं नबी किथां बराबर। इमाम ऐं मुक़्तदी बराबर न आहिनि। मुक़्तदी अलैहिस्सलाम जेको इमाम बनियो आहे उनखे रब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम सां नवाज़ियो आहे। हाणे मां बीहां थो, तव्हां बि थका हो, बुख लॻे थी, तव्हांखे मानी बि ठरी वई आहे, मूंखे ख़बर आहे, लेकिन मूंखे हिकिड़ो अञा जवाबु ॾियो। भले मां बैतुल मुक़द्दस ताईं पहुचां, ज़िंदगी रही त वरी मथे हलंदासीं, लेकिन मूंखे जवाबु ॾियो। निमाज़ निमाज़ दोस्त अज़ीज़ वरी थो चवां, निमाज़ जेके कब्रनि मां उथी आया, निमाज़ थींदी कि तूं चवंदो हुई त मर गया। जेको मरंदो आहे उहो निमाज़ पढ़ंदो आहे, उनजी पढ़बी आहे या उहो पोयों पढ़ंदो आहे। जवाब थोड़ो जवाब ॾे। तमाम अंबिया मुक़्तदी थी बीठा, इमाम मुंहिंजो मुस्तफ़ा बनियो आहे।
तो मुसलमान के नमाज पो मिली आ जॾहिं महबूब मथे वया अर्शन खां मथे वया नमाज खणी आया नमाज मिलण खां पोइ जेको पढ़ंदो आहे उनखे उम्मती चइबो आहे जेको मिलण खां अॻु में इमाम थी पढ़ाईंदो आहे उनखे नबी चइबो आहे तो असांखे नमाज मिली पो पढ़ीसीं मगर मुझे महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिली पो अगे मुझे मुस्तफा इमाम थी करे नमाज पढ़ाईया कि तो बराबरी करे सघींदा होती खुदा जो खौफ कर मुसलमान तोखे मिली रियायत थी दुआ कर हज़रत मूसा के जेको वसीलो विच में पढ़ियो छो वसीलो पढ़ियो ॻाल्हि ॾाढी लंबी आहे पर खुदा इते ई तोखे हिदायत ने समझाए त तोखे नमाज जेकॾहिं वसीलो क़बूल न आहे त तूं 50 पढ़ तूं 5 छो थो पढ़ी नमाज त मिली ही 50 वसीलो बनियो दरबार खुदाबंदी महबूब जे विच में कलीमुल्लाह महबूब अञा रियायत महबूब अञा रियायत जेकॾहिं सुहिणो कलीमुल्लाह वसीलो न बणिजे हां असल में हुन जो कमु त पंहिंजो थी रहियो हो पर उम्मत जो बेड़ो बि त तार थी रहियो आहे न ओॾां राज़ त इहो हुयो सोच मुंहिंजे मुस्तफ़ा उहो दर खोलियो आहे जेको क़यामत ताईं बंदि थियण वारो कोन्हे कंहिं नबीअ दर न खोलियो दीदार खुदा जो दर कंहिं नबीअ खां न खुलियो न आदम अलैहिस्सलाम खां वठी करे मूसा कलीमुल्लाह ताईं कंहिंखे दीदार यार जो नसीब न थियो बल्कि सभिनी खे लंतरानी मिलियो मूसा कलीमुल्लाह खे जवाब मिलियो न ॾिसी सघंदे लेकिन यार खे दीदार थियो मूसा खे हुकुम थियो त मुंहिंजो यार मुंहिंजो दीदार करे तूं वरी मुंहिंजे यार जो दीदार कर तवज्जो कर पोइ पंहिंजे नसीब ते सॼी ज़िंदगी वञी ख़ुशियूं कर अल्लाह जो नबी कलीमुल्लाह उलुल अज़म पैगंबर मुंहिंजा दोस्त कोहे दूर ते कलाम करण वारो उनखे बि मुस्तफ़ा जे सूरत में मुस्तफ़ा जे चेहरे में मुस्तफ़ा करीम जे अखियुनि में यार जे जलवनि जो दीदार फ़क़ति 9 दफ़ा थियो ॻाल्हा फ़क़ति चओ फ़क़ति 9 दफ़ा थियो घणा दफ़ा वरी चओ फ़क़ति 9 दफ़ा थियो लेकिन कुर्बान वञा अबू बकर सिद्दीक़ तुंहिंजे अज़मत जे मथां के 3 ॾींहं 3 रातियूं चेहरे मुस्तफ़ा जो हुयो अखियूं अबू बकर जो हुयो वाह सुना अबू बकर तुझे सदाकत तो कुर्बान वञा हिक मुझे मुस्तफ़ा जे सहाबीअ ॾे निहार हिकु दफ़ो न लखे दफ़ा दीदार कयो दीदार मुस्तफ़ा जो हुयो यार चेहरो गाला सुहिणे कलीमुल्लाह छा ॾिठो हो चेहरो मुस्तफ़ा जो हुयो झलक रब्बे ज़ुल जलाल जे जलवनि जी हुई ऐं मुंहिंजे मुस्तफ़ा जा उम्मती तूं केॾो न ख़ुश नसीब आहीं सुहिणे कलीम के इनडायरेक्ट दीदार 9 दफ़ा थियो लेकिन तो असांखे अंदाज़ो लगा मुझे मुस्तफ़ा जो दीदार सहाबा कयो सहाबा जो दीदार ताबई कयो ताबई जो तब ताबईन जो औलिया अल्लाह सिलसिलो हलंदो आयो अॼु बि तूं असां जॾहिं कंहिं अल्लाह जे कामिल वलीअ ॾे निहारींदा हो अखियुनि में अखियूं ॾींदा हो त ॿुधा झलक नज़र ईंदी आहे या कान ईंदी आहे जवाब दे झलक ईंदी आहे या कान ईंदी आहे जे चवी तो कान ईंदी आहे उन महिल ॿियनि ॾे बि निहार वरी यार ॾे निहार जे हेॾे निहारण में अजीब कैफ़ियत पक सम्झंदो हू ॿियो आहे ही को ॿियो आहे मुंहिंजा दोस्त अजीज अल्लाह ताला जा बानड़ा मुझे करीम मुस्तफ़ा अलैहिस्सलातु वस्सलाम वो दीदार जो दरो खोले आयो क़यामत ताईं बंदि चो क़यामत ताईं बंदि कंहिंजे लाइ मुंहिंजे महबूब खोलियो तो असां किननि कोझड़नि जे लाइ तो असां गुनहगारनि जे लाइ तो असां खतादारनि जे लाइ आख़िरी जुमिलो थो चवां ख़ुशीअ में नचंदो वञो घर ताईं मुंहिंजे करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा दीवाना इमरान खान हिन वक़्तु छा आहे चो मुल्क जो वज़ीर आज़म हाणे उन जो पुटड़ो तहां सां घटि ॾिठो हूंदो भला उन जो पुटड़ो रंग जो कारो हुजे या रंग जो सांवरो हुजे या जलड़ो हुजे पढ़ियल हुजे या अणपढ़ियल उनखे प्रोटोकॉल ऐं इज़त वज़ीर आज़म जे पुट वारी मिलंदी या कान मिलंदी दिल खां पुछी पोइ जवाब ॾे मिलंदी न सुहिणो पुट हूंदुसि उनखे बि साॻी ऐं जेको जॾड़ो पुट हूंदुसि उनखे बि पोइ मूंखे जवाब ॾे मुझे महबूब जो कलमो हिकिड़ो आया 20-25 जवाब ॾे
जवाब ने हिकिड़ो ई कलमो आहे, ऐ गुनहगार, मां गुनहगार, तू गुनहगार। गुनहगार भी कलमो साॻियो पढ़ी रहियो आहे, नेकोकार भी कलमो साॻियो पढ़ी रहियो आहे। कलमे जी निस्बत वारी इज्जत सभिनी खे साॻी मिलंदी आहे। बाक़ी रही सदाकत, बाक़ी रहियो इखलास, बाक़ी रहियो इश्क। जो खीर खीर हूंदो आहे, पर जे उन में फोटड़ा विझंदे, वरी उनखे काढ़ींदे, वरी मिश्री विझी थधो कंदे त मज़ो ई निरालो थी वेंदो आहे। यादि रखी छॾिजां, जहिड़ो आहीं तहिड़ो, जहिड़ो आहियां तहिड़ो। उन महबूब ते कलमो पढ़ियो अथऊं, न महबूब हिते छॾियो आहे, न महबूब क़ब्र में छॾींदो, न महबूब हशर में छॾींदो। इंशाअल्लाह ताला जहिड़ा आहियूं तहिड़ा। रात जा 10:30 थियनि खां मथे 11:15 था पिया थियनि। ओ झांगारा बाजारा वारा टे पहिरीं खां वठी वेठो हुई, कंहिंजे करे 1.5-2 कलाक गुज़री विया, तो पासो बि कोन वरायो, चुरे बि कोन। कंहिंजे करे छो न चुरे? छो त जिस्म तुंहिंजो हिते हो, पर कनेक्शन ॻंढिजी वियो। हाणे इहो जेको कनेक्शन ॻंढिजी वियो आहे, इन कनेक्शन खे टोड़ण जी कोशिश न कजां, इनखे थोड़ो ज़ोर ॾेई मज़बूत कजां, इन तार खे सुक कजां। इंशाअल्लाह ताला हे जनरेटर तो पियो हले न, जनरेटर काथे आहे? ओ हुते हे 50 फुट हिन पासे, हे 50 फुट हिन पासे बल्ब ॿरनि था पिया, पर जनरेटर खां परियां 10 फुट बि ऊंदहि आहे या रोशनीअ जवाब ॾे। छो हेॾे 100 फुट ते रोशनी, परियां 10 फुटनि ते ऊंदहि। समझजां जुमिलो गुझार त ॾेई थो वञे। हेॾो 100 फुट ते रोशनी, परियां 10 फुटनि ते ऊंदहि। जवाब जनरेटर ॾिनो त मियां मूं वटि आहे पावर, मूंखे फुटनि जी परवाह न आहे, जेको मूंसां कनेक्शन मिलाईंदो जिथे हूंदो रोशन करे छॾींदो। हेॾो वारनि कनेक्शन मिलायो रोशनी, पर हिन कनेक्शन न मिलायो ऊंदहि। ऐं रोशनी बि कहिड़ी फिकी अलॻि, ॾाढ़ी अलॻि, साई अलॻि, नीरी अलॻि। जनरेटर जे बिजलीअ में रंग हन छा? चवे थो न, वही रंग किथां? चवे थो माहियो पावर, मुंहिंजो नालो आहे पावर। जहिड़े रंग सां ईंदे उन रंग में रंगे छॾींदो। नक्शबंदी है तो नक्शबंदी करे रंगीनो में, कादरी है तो कादरी करे रंगीनो में, चिश्ती है तो चिश्ती करे रंगीनो में, सुहरवर्दी है सुहरवर्दी करे रंगीनो में। जह रंग में अचण तुंहिंजो कम, रंगण मुंहिंजे यार जो कम। चो इंशाअल्लाह ताला भलारो महीनो रबी खैर सां रमज़ान मुबारक अचे पियो। हाणे खां ई तयारी कर, हाणे खां ई तयारी कर। बस एतिरो रुगी दिल में पक्को इरादो कर, वधीक न ई सही, कंहिं हिकिड़े खे सॼो रमज़ान रोज़ो रख रहिया बि खोल रहिया बि। एतिरो रुगी अज़म कर, मता कहिड़ो मिस्कीन ग़रीबड़ो हुजे जंहिं वटि ताक़त न हुजे, पर जे हुजे बि खणी न, सवलो तरीक़ो आहे। पाड़े में तूं हुनखे रोज़े इफ़्तारी जी दावत ॾे, घर वठे मोकिलीसि, हो हुन ॾे मोकिले, हो हुन ॾे मोकिले, सभई हिक ॿिए ॾे मानड़ी मोकिलियो, सभिनी खे इफ़्तारी जो सवाब मिली वञे ऐं रोज़े जो सवाब अलॻि मिली। जिथे भी रहो था ॻोठ में इहो पक्को पह करे छॾियो, हिक ॿिए ॾे मानी मोकिलणी आहे। इफ़्तारीअ जे टाइम ते बि, सहरीअ जे टाइम ते बि मुंहिंजे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, जेकॾहिं ॿियो कुझु न थई न, हिकिड़ी खारक या पाणीअ जे ढुकड़े सां बि जेकॾहिं कंहिंखे रोज़ो खोलायई त मुंहिंजो करीम रब तोखे बि ओतिरो ई सवाबु ॾींदो जेतिरो रोज़े रखण वारे खे सवाबु ॾींदो। ईअं न आहे त जंहिंजूं देगियूं ने खे वधीक, जंहिंजा कुकड़ो ने खे वधीक, न देगिन ते न। ओ पुलिया, ओ पुलिया, जे रब नो मिलण चाही त ॻाल्हि ॻाल्हि खोल अंदर दी। हिकिड़ो जुमिलो ॾसे वञाव। हज़रत मूसा खे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अर्शन खां मथे मेराज जे राति दीदार घणा दफ़ा थियो?